हमेशा पंहिंजे घरवारी लाइ ॻाल्हाईंदो आहियां प्रोग्राम में। अॻे साल बि ईअं थियो, ऊंधे हुई ख़बर कोन हुई माल किथे वेठो आहे पंहिंजो। मां ॻाल्हाईंदो वञा, उहा वीचारी सदोरी ईअं चई भई माण्हुनि वांगुरु सम्झायांसि, मिस कॉल कई, मूं वटि मोबाइल हो, हुनजी मोबाइल ॾिठुमि, हीअ त जया जो नंबर आहे, कटे छॾियो। राॻो न दड़का ई खाइणा आहिनि न, त पोइ घर वञी खाइबा न, हिते छो खां स्टेज ते। वरी 2 मिंटे खां पोइ जेका ॻाल्हि शुरू कई आहे उहा पूरी त करणी आहे न। पूरी कंदे कंदे वरी जया जो नंबर आयो, मुंहिंजो मोह परमानंद। पोइ मूं सफ़ा फ़ोन ई बंदि करे छॾियो, स्विच जो ऑफ कयमि त ओचितो जया ॾिठो हाणे स्विच ई बंदि कयो अथई त हाणे पुॼांसि कीअं, छो जेको मोबाइल हुउसि सो ई ठका करे हिकदमि खणी कैच कयो। अशोक भाउ पुछियो छा थियो परमानंद, मूं चयो इनकमिंग फ्री आहे। अॼु बि चङनि दोस्तनि मूंखां पुछियो भई हिन भेरे भला जया भाभी कोन आंदी अथई, सिर्फ़ु इन करे जो अॻे साल लफड़ा ॾाढा थी पिया उन करे, हिन साल उनखे कोन आंदो आहे। हाणे तव्हांजे शेवा में अची विया आहियूं। जेसी जेसि ताईं असांजी टेबल सेट थिए तेसि ताईं आहे। अॻे मूंखे यादि आहे 1987 में हिते आयुसि, तॾहिं खां वठी मोबाइल जी शुरूआति थी हुई हिते, त इंडिया में त पोइ 92 में आई। पोइ इंडिया में बि जॾहिं 92 में आई त उन खां पोइ उहो माना शाहूकारी ॿारनि जो खाधो हूंदो, जहिड़े तहिड़ी जी साईं ताक़त कोन हूंदी जो मोबाइल वठी सघे। वठण लाइ ठीकु आहे, जाइ विकिणी करे मोबाइल त वरितई, पर ॻाल्हाइणु ॾुखियो हूंदो। 18 रुपया मिंट, ॿुधणु उन खां बि महांगो 20 रुपया मिंट। हा शुरू में, पोइ धीरे धीरे वधे वारी थोड़ो सस्तो बि थींदो वियो, ॻाल्हाइण बि सस्तो थियो, ॿुधण बि सस्तो थियो, उन में वरी मोबाइल सस्ता, उन में वरी जेका हे 5 साल पहिरीं इंडिया जो नाथ जंहिं ॾिनो सभिनि खे साथ, ग़रीब गुरबा वठो रिलायंस। हा पहिरीं 30,000 में इंस्ट्रूमेंट ऐं कनेक्शन, 15 ॾींहंनि खां पोइ चई हाणे 500 में खणो, रुगो हेरो, पोइ ॿेड़ी मां पाणे ॿोड़ींदोसांव। हा ॿार पाणे विकिणाईंदोसांव। हाणे 500 में साईं जो मिले पियो मोबाइल, त मुंहिंजी जया उन जी अची सद थी चई हेॾां हिकु मूंखे बि वठी ॾियो न। ए मोचो जिन पई आई घर में ॿत अथई न, वरी वञी ऑफिस में त ॿ बि, तोखे 5 फ़ोन जी ज़रूरत छो? चई न हेॾां केॾी महिल ईंदे वेंदे न रस्ते ते मुंहिंजी तव्हां सां ॻाल्हाइण जी सद थिए, पोइ भला मां STD में वञा, सुठो लॻंदो। हेॾां इहे 500 बि मां थी ॾियांव न, प्लीज़ वठी ॾियो। वठी त ॾिनोमांसि भई। पोइ ॼण फ़ोन जया मां फाथो, मां जया मां फाथुसि, छो जो पहिरियों महीनो बिल्कुलु फ्री ऑफ चार्ज ॻाल्हाइणो, लोकल फ़ोन टोटल गुजरात फ्री। पोइ त चंडीअ छा कयईं, हा पालनपुर जे सिंधियुनि जी डायरेक्टरी खोले वेही रही, जंहिंसां ॻाल्हाइण ॿोलाइण ई बंदि हो, उन्हनि खे पई फ़ोन करे, मूं बि वरितो आहे, मुंहिंजो नंबर लिखी छॾियो, केॾी महिल कमु पएव। जिन्नतों में कहिड़ा कम पवंदा, को ॿारनि खे ॾकाइणो आहे छा? भई अहिड़ो कमु अची कई जंहिंसां ॻाल्हाइण पए, भॻवान जो कसम 2-2 कलाक फ़ोन न छॾे, साम्हूं वारी रखे, हीअ वरी करेसि छो भई, ऐं वरी माइटनि सां ॻाल्हाइण पए, तारीख़ूं मटिजो वञनि, ख़बर ई कोन पए मूं कॾहिं ॻाल्हाइण चालू कयो। अहिड़ो अची कमु थियो। हिकिड़े दफ़े त खाधो खाइण वेठासीं, हाणे खाधो खाईंदे खाईंदे ओचिते जया जे फ़ोन जी घंटी वॻी, ॻाल्हाइण चालू कई, 7 मिंटे में फ़ोन बंदि। मां वाइड़ो थी वियुसि, मुंहिंजो जया 1.5 महीनो थियो अथई कंध भॻी फ़ोन वरिते, पहिरियों दफ़ो तो 7 मिंटे में फ़ोन छॾियो आहे। इहो फ़ोन हो कंहिंजो? सच ॿुधाए, मां उनजे घर 5 किलो पेड़ा पहुचाईंदुसि। चई इहो रोंग नंबर हो। मार भेण, रोंग नंबर ते 7 मिंट।
हू चेस भाई रोंग लगी अची ठीक है न लगंदो आहे न हाँ राइट लगाइजो मुझे नंबर लिखी छो पो किथे रहंदा आयो केड़ो औलाद केड़ो तो ए जिन तो मिटियूं माइटियूं कराइणियूं छा मतलब केड़ो तुंहिंजो रोंग तो छॾ न रत सॼो पी वञे ढुक न बचाए एड़ो ची कम थियो।